नेशनल कमीशन ऑफ चाइल्ड राइट्स सीमा हैदर जे चइनि ॿारनि जी भारत मां ॾे वापसीअ लाइ घरू वज़ारत खे ख़त लिखी छॾियो आहे। सीमा हैदर पंहिंजे चइनि ॿारनि समेत नेपाल रस्ते भारत वञी पंहिंजे दोस्त सां शादी करे छॾी हुई। एनसीआरसी जी सरबराह इन सिलसिले में पाकिस्तान जी घरू वज़ारत खे ख़त लिखी भारत में मौजूद चइनि ॿारनि खे ॾे वापसि आणण लाइ उपाउ वठण जी अपील कई आहे। ख़त में चयो वियो आहे त चाइल्ड राइट्स एक्टिविस्ट औरत इकरा जुनेजो एनसीआरसी खे ख़त लिखी गुलाम हैदर जे ॿारनि खे भारत मां वापसि आणण लाइ उपावनि जी अपील कई आहे ऐं चयो आहे त गुलाम हैदर जी ज़ाल ॿारनि जी मर्ज़ीअ खां सवाइ खेनि नेपाल रस्ते भारत वठी वई हुई। ख़त में ॻणती ज़ाहिर कई वई आहे त सीमा हैदर पंहिंजे मुड़ुस खां तलाक वठण खां सवाइ हिक हिंदूअ सां शादी कई ऐं हाणे ॿारनि खां जबरी तौर ते मज़हब तब्दील करायो पियो वञे। ख़त में इहो बि चयो वियो आहे त सीमा हैदर भारत में केसनि खे मुंहुं ॾेई रही आहे। जेकॾहिं खेसि सज़ा थी त ॿारनि जी सार संभाल केरु कंदो। उन लाइ एनसीआरसी घरू वज़ारत खे दरख़्वास्त करे थी त गुलाम हैदर जे ॿारनि खे सपोर्ट ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं पाकिस्तानी ॿारनि खे ॾे वापसि आणण लाइ उपाउ वरिता वञनि।